प्रोग्राम तव्हांजी शायरी सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो आरजे शकूर नाज़ ख़ासकेली। हिन प्रोग्राम में असां तव्हांजा गज़ल, तव्हांजी वाई ऐं तव्हांजा नज़म पेश कंदा आहियूं। उहे गज़ल, उहे नज़म जेके तव्हां पंहिंजे महबूब जे ॾिनल दर्दनि खे दिलि मां लफ़्ज़नि ज़रिए ॿाहिरि कढी शाइरी में तब्दील करे कंदा आहियो पंहिंजे दिलि जो भार हल्को। ऐं असां उहा तव्हांजी दर्द भरी शाइरी हिन प्रोग्राम में शामिल करे थींदा आहियूं तव्हांजे दर्द में शरीक। वधाईंदासीं प्रोग्राम खे अॻिते, पढ़ंदासीं दर्द भरी शाइरी रेहान अली बबर जी। सिज लथो इल्ज़ाम में पयो ॻोठा, सिज लथो इल्ज़ाम में पयो ॻोठा, ॼण वरी माताम में पयो ॻोठा। इश्क जी आवारगी घुघे विधसि, इश्क जी आवारगी घोघे विधसि, हिजर जे ॼण शाम में पयो ॻोठा। सिज लथो इल्ज़ाम में पयो ॻोठा, ॼण वरी माताम में पयो ॻोठा। मुफ़लिसी वार अहिड़ा थी करे, मुफ़लिसी वार अहिड़ा थी करे, क़ैद वारी लाम में पयो ॻोठा। सिज लथो इल्ज़ाम में पयो ॻोठा, ॼण वरी माताम में पयो ॻोठा। इश्क रमज़ूं वयो अहिड़ियूं करे, इश्क रमज़ूं वयो अहिड़ियूं करे, माम ई हिन माम में पयो ॻोठा। सिज लथो इल्ज़ाम में पयो ॻोठा, ॼण वरी माताम में पयो ॻोठा। तुंहिंजी ख़ामोशी लॻे थी करबला, तुंहिंजी ख़ामोशी लॻे थी करबला, इश्क जे कोहराम में पयो ॻोठा। सिज लथो इल्ज़ाम में पयो ॻोठा, ॼण वरी माताम में पयो ॻोठा। महकशो रिहान चपन ते जी रखियमि, महकशो रिहान चपन ते जी रखियमि, ॼण समूरी जाम में पयो ॻोठा। सिज लथो इल्ज़ाम में पयो ॻोठा, ॼण वरी माताम में पयो ॻोठा, ॼण वरी माताम में पयो ॻोठा। ही गज़ल रेहान अली बबर जो जेको तव्हांजे साम्हूं पेश कयोसीं। ऐं तव्हां बि थी सघो था असांजे हिन प्रोग्राम में शामिल, तव्हां बि पंहिंजे महबूब जे ॾिनल दर्दनि खे शाइरी में बयानु करे, शाइरी ज़रिए लफ़्ज़नि में बयानु करे थी सघो था शरीक असांजे हिन प्रोग्राम में। शाइरी मोकिलण जे लाइ असांजो व्हाट्सअप नंबर आहे 0301 34 55 340। ऐं थी सघो त तव्हां बि शरीक असांजे हिन प्रोग्राम में।